अॼु मुंहिंजो सफ़र दरगाह लवार शरीफ़ ॾांहुं, जिते बानी दरगाह लवार शरीफ़ हज़रत सुल्तान औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान क़ुद्दस सिर्रहु जन जो 257 उर्स मुबारक नाजिया जमायत तंज़ीम निजात तरफ़ खां वॾे अक़ीदत व एतिराम सां मल्हायो वियो। अक़ीदे जा पांधीड़ा पेरनि पंध काफ़िलनि जी सूरत में दरगाह लवार शरीफ़ पहुता। पोइ आउं बि पहुतसि जिथे नाजिया जमायत लवार शरीफ़ पंहिंजे मुर्शिद जी हमदो सना खे ॿुधण लाइ गॾु थी रहिया हुआ। बानी दरगाह लवार शरीफ़ जे पहिरें सजाद नशीन हज़रत सुल्तान औलिया ख्वाजा मोहम्मद ज़मान क़ुद्दस सिर्रहु जन जे उर्स मुबारक में वॾे अंग में जमायत शिरकत कई। उर्स मुबारक में हमदो सना शुरू थी। हमदो सना के जमायत जे अक़ीदतमंदनि सां गॾिजी घड़ी खन लाइ ख़ामोशी सां ॿुधी दुआ घुरीसीं। हमदो सना में पहिरियां तलावत कलाम पाक, 2 क़साइद शरीफ़ ऐं 1 दुआ घुरी वई। उर्स मुबारक में अक़ीदतमंदनि पांधीड़नि ऐं मुरीदनि में लंगर पिणु तक़सीम कयो वियो, जेको समूरो ॾींहुं हलंदो रहियो। पोइ उन लंगर मां मूं बि तबरक कई ऐं घर लाइ निकितसि।